कहिड़ो इल्ज़ाम हुयो मूं सिर्फ़ इहो चयो सड़ाई तो जाइलनि वारियूं ॻाल्हियूं न कर पुलिस आई आहे त माना एसपी जे थ्रू आया हर जिदोजहद में ईंदो वेठा त इहे ई माण्हू 4 हूंदा 1500 ॿिया माण्हू कोन साॻा ई माण्हू वेठा हूंदा आहिनि हर धरणे में नवाब वली मोहम्मद में बि इहे ई माण्हू वेठा हुया नामालूम जे लाइ तव्हां चओ था त इहो कहिड़ो नामालूम आहे असांखे मारियो आहे नकाब पोश जेके पाईंदा आहिनि रेंजर्स मारियो आहे असांजे बचनि खे नामालूम मारियो आहे असांखे ऐं ॻाल्हाइनि था इहे माण्हू ॾिसो पती आहे माण्हुनि जो हिते बचो बचो पुछिजे थो 50 खां वधीक माण्हू नकाब पोशन में टंग पिया आहिनि सवे माण्हू चिचरे उछलिया विया आहिनि कॾहिं केरु नालो खणण वारो कोन्हे हे त सिधो घरनि में घिरी न्याणियुनि में घिरी उन्हनि मारियो आहे ही मुआ आहिनि सिंधी मुआ आहिनि सिंध जा बचा मुआ आहिनि सिंध जो केस आहे को रुगो तव्हांजे माड़ी जो केस कोन्हे ही सॼी सिंध जो मसइलो आहे ऐं सॼी सिंध में एहतजाज थियो आहे सॼी सिंध पई एहतजाज करे हाल तव्हां FIR त दुश्मन ते कटियो पोइ खटियूं या न खटियूं असां केस नाला त ॾियो हू घरनि में घिरनि हू असांखे मारिनि खुलियम सिधियूं गोलियूं हणनि ऐं असांजो नामालूम आहिनि